अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 8 दिसंबर वेनसडे, टाइम थिया 10:30 ऐं मां कुझु हिकिड़ी क्राफ्ट जी वीडियो ठाहिण वारी आहियां ऐं उन सिलसिले में मां कुझु शयूं गॾु कयूं आहिनि हिते। सो ठाहींदमि हाणे वीडियो ऐं हीअ शइ मां हिकिड़ी तव्हां सां शेयर कयां। हे कोई मां सम्झां थी 15-17 साल पुराणो आहे जेको बि तव्हांखे हिते नज़र अची रहियो आहे। हीअ पन आहिनि डिफरेंट शेप्स में, हार्ट्स ॾिसो नंढे खां नंढा, मीडियम ऐं वॾा, फ्लावर्स इन अलॻि अलॻि शेप्स में ऐं उन खां सवाइ ही 15 खां 17 साल पुराणा मां तव्हांखे चयो ही आहिनि इटालियन डो मां ठहियल। के ज़माने में मूंखे क्रेज़ हो, जॾहिं फैशन हो, नओं नओं सभु पिया सिखनि त मां बि सिखियो ऐं मां उन मां इलाही सारियूं शयूं ठाहियूं जेके फाइनली मेरियूं थी वयूं त मां उछले छॾियूं। ऐं हीअ जेको आहे हीअ हिन दॿीअ में बंदि पिया आहिनि, तॾहिं खां मां यूज़ कया, काफ़ी सारा ठाहिया, डिफरेंट शयुनि खे डेकोरेट करण में यूज़ कया, उन खां पोइ ही बची पिया त पिया आहिनि। सो अॼु मां इहे बि यूज़ करणु चाहियां थी, छो त फाइनली इन्हनि खे किथे न किथे त मूंखे हणिणो ई आहे। सो ॿुधाइजो कीअं लॻा। ऐं इटालियन डो हाणे त क्ले जा अलाए कहिड़ा कहिड़ा क़िस्म अची विया आहिनि, मार्केट में ठहिया ठुकिया अवेलेबल आहिनि त माण्हू वठी था अचनि ऐं कमु था कनि जिन खे बि शौक़ु आहे। पर जॾहिं मां पई ठाहियां तॾहिं इहो असां पाण ठाहींदा हुआसीं। सो हीअ मुंहिंजो ठहियलु आहे डो, उन मां ठहियल आहिनि। ऐं तव्हां ॾिसो त 15-17 साल, मूंखे एग्ज़ैक्ट टाइम यादि कोन्हे केतिरो पीरियड गुज़रियो आहे, पर तॾहिं बि न हे ख़राबु थिया आहिनि, न हे भुरिया आहिनि, न टुटा आहिनि, जीअं जो तीअं पिया आहिनि। सो अॼु मां हिननि खे यूज़ कंदमि। हिते मां हिन कप में जेको वटुकरा थी वियो इन खे ॻंढे रखियो अथमि त इहो सेट थी वञे। इन जो बि मां कुझु ठाहींदमि अॼु इंशाल्लाह, इरादो त आहे। ऐं भाॼी वारो आयो, हुनखां केला वरितमि, धाणा वरिता, मटर वरिता ऐं टमाटर वरिता, ॿियो छा वरितो, बसर वरिता। सो इहा थोरी भाॼी वारे खां वरिती, रेगुलर जेका बि ईंदी आहे। ऐं हाणे मां जेको आहे कमु हिते कंदमि स्टार्ट ऐं पोइ तव्हां सां बि शेयर कंदमि। यकीनन हिन जी अलॻि सां वीडियो थी ठाहियां। हाणे अॼु मां हीअ वीडियो ठाही आहे ऐं हिन ते इहो कोट लिखियो आहे, मदर्स आर लाइक बटन्स, दे होल्ड एवरीथिंग टुगेदर। मूंखे इहो कोट ॾाढो वणंदो आहे। सो हीअ मां पंहिंजे ॻोठ वारे घर में हणंदमि इंशाल्लाह। उतां जे लाइ थी मां हाणे फ़िलहालु शयूं ठाहियां। मुंहिंजे घर में तव्हांखे ख़बर आहे त कुझु बि टंगण जी हाणे जाइ कोन्हे, हाउसफुल आहे। सो ॿुधाइजो कीअं थो लॻे, हिन जी अलॻि सां वीडियो मां शेयर थी कयां। 12 थिया आहिनि ऐं हाणे मां हिन कप खे यूज़ करण वारी आहियां जेके मां ऑलरेडी ॻंढे चुकी आहियां। ठीकु आहे। सो हिन जी बि अलॻि सां वीडियो ठाहींदमि ऐं पोइ तव्हां सां शेयर बि कंदमि इंशाल्लाह। ऐं फाइनल हिन जो लुक बि शेयर कंदमि त आख़िर मां हिन कप मां छा ठाहियो आहे। हे ॾिसो हिन भॻल मग जो यूज़ कीअं थो लॻे। ऐं हीअ आलो आहे त मां हिन खे फ़िलहालु हितां हीअं हैंग नथी करे सघां, छो त मां हिन खे रखियो आहे सेट थियण लाइ। ऐं हीअ बि मुंहिंजे ॻोठ वारे घर में वेंदो इंशाल्लाह ऐं मां उते एंट्रेंस ते हिन खे हैंग कंदमि। ऐं हीअ मां तव्हां सां शेयर कयो, हीअ मां 50 रुपीज़ ईच 2 अहिड़ा गते जा पीसिस वठी आई हुयमि सेकेंड हैंड सामान मां, जेके हमेशह मां बेस जे लाइ अहिड़ियूं शयूं वठंदी आहियां। सो इहो मुंहिंजो यूज़ थी वियो। अॼु मां इहे 2 शयूं ठाहियूं, हिकिड़ो हीअ वेलकम जो ऐं हीअ ॾिसो न भॻल मग केॾो सुहिणो यूज़ थी वियो आहे। पर कमाल इहो त हिन जो जेको हैंडल कोन भॻो ऐं प्रॉपर हे अहिड़े ख़ूबसूरत शेप में भॻो। हीअ गुल मां हिन में हया आहिनि, इहे ॿिए गुलदान में लॻल आहे, उतां कढी धोई साफ़ु करे हया आहिनि। इहे हिन में इहे ई लॻल हूंदा, छो त हिन में ॾाढा सुहिणा था लॻनि। हिन ब्लू मग सां ऐं वाइट वर्डिंग सां पर्पल, इहो ॾाढो प्यारो थो लॻे। ऐं प्लस जेको मां ठाहियो बटन्स वारो, ही मां कोटेशन पहिरियों कुशन ते बि लिखी चुकी आहियां, शेयर बि थियल आहे कंहिं पुराणी वीडियो में। सो बहरहाल ही मुंहिंजी तयारी थी रही आहे। जेसिताईं ॻोठ वारो घर ठही तयारु थींदो ऐं असां उते वेंदासीं कुझु ॾींहं रहण, तेसिताईं मूं वटि इलाही सारो सामान हूंदो ऐं उते वञी मां सिर्फ़ु इहे कमु कंदमि। सो हाणे थी वई आहे मूंखे इलाही देरि, तक़रीबन 1 में 10 मिंट आहिनि। हिते मां थांव इलाही सारा फैलाए वई हुयमि, काफ़ी सारा मां अंदरि बि करे वई आहियां। चांवर पिया आहिनि हिते ऐं मां इन्हनि खे कंदमि हाणे भिॼाईंदमि। ऐं ॿोड़ फ्रेश पचाइण जो मूं वटि टाइम कोन्हे, राति जो मच्छी ऐं गोभी पचाई, उहा पई आहे, सो चांवरनि सां यूज़ थी वेंदी। सो ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं मां ईअं क्राफ्ट्स जूं वीडियोज़ ठाहींदमि त पोइ मूंखे बाक़ी ॿियनि कमनि जो टाइम नथो मिले। सो शुक्र अलाह जो इहे 2 थी विया ऐं अञा बि मां कोशिशि कयां थी त हाणे ॿिए कम खे वरी स्टार्ट कयां। सो तव्हां सां वरी उहो बि शेयर कंदमि। 5:10 थिया आहिनि ऐं मां हाणे वापसि आई आहियां ॿाहिरां वॉक करे ऐं चाह पटींदमि, पाणी पीअंदमि थोरी देरि, उन खां पोइ अलाए छा कंदमि, कुझु प्लान कोन्हे, पर जेको बि कंदमि उहो तव्हां सां शेयर कंदमि इंशाल्लाह। सो हाणे वेहां थी। हा, हे
मां बोड़ जो मसालो ठाहियो आहे हिते ऐं मां पचायां थी राति जो गोगड़ूं छो त साई थूम ज़िंदाबाद साई थूम सां गॾु हे गोगड़ुनि जो टेस्ट जेको हूंदो आहे लाजवाब थींदो आहे त इहो असांजो राति जी मानीअ में गोगड़ुनि जी भाॼी आहे ऐं मानी पचाईंदासीं ऐं हे मुंहिंजो कटिंग जेका मां कयां पई परमानेंट हिते ई पियो आहे सॼा कल्ह पिंक कटिया अॼु सॼा हे ब्लू कटिया आहिनि त इहे आहिस्ते आहिस्ते थींदा रहंदा इन्हनि खे छो त मां शुरू खां ई डिसाइड कयो त मां इन्हनि खे अलॻि सां स्पेशली टाइम न ॾींदमि बल्कि हिते वेठे वेठे मूंखां जेको बि थींदो त मां करे वठंदमि सो इहो बि आहिस्ते आहिस्ते थी रहियो आहे साइड में सो गोगड़ूं पचनि था मुंहिंजा हल्की बाहि ते बसि मतिलबु ख़तमु थियण वारो आहे हाणे बोड़ जो टाइम ऐं हितां सां थोरी घणी कचहरी करे पोइ मां वेंदमि मानी पचाइणु सियारे में भाॼियुनि खाइण जो मज़ो ॾाढो आहे सची ॻाल्हि इहा आहे ऐं शुक्र अलाह जो त असां हर तरह जूं भाॼियूं जेके बि अलाह साईं खाइण जे लाइ ख़लकियूं आहिनि उहे ॾाढे शौक़ु सां खाईंदा आहियूं ऐं कुझु न कुझु पियो पचंदो आहे असांजो ख़ासि तौर ते सीज़न में त ऐं बाक़ी गर्मियुनि में त सची ॻाल्हि आहे इहो हूंदो आहे गर्मियुनि जो पीरियड एतिरो ड्रिघो हूंदो आहे जो उहे साॻियूं भाॼियूं खाई खाई असां बेज़ारु थींदा आहियूं इन करे सियारो जेको आहे थोरी देरि हूंदो आहे ऐं उन में भाॼियुनि जो टाइम बि जेको आहे ज़ाहिर मुख़्तसिर हूंदो आहे त इंजॉय कंदा आहियूं पूरो सो बहरहाल ज़िंदगीअ में मज़ो लॻो पियो आहे रौनक आहे बहार आहे अल्हम्दुलिल्लाह ऐं कल्ह खां मां पंहिंजी सवड़ कढी आहे देसी छव वारी छो त मूंखे फुल पखो हलाइण सुम्हण जी आदत आहे ऐं थधि वधी आहे थोरी पहिरियों खां त ज़ाहिर वधीक सी पियो थिए त पंहिंजे उन देसी लाइफ स्टाइल जो हिकिड़ो मज़ो ई अलॻि आहे मुंहिंजे लाइ त आहे ऐं असां केतिरा बि मतिलबु नए मां पंहिंजी ॻाल्हि कयां केतिरो बि नए ज़माने जे माहौल सां गॾु हलूं था सभु कुझु कयूं था टेक्नोलॉजी जा फ़ाइदा खणूं था पर किथे न किथे उहा पंहिंजी जेका असांजी ओरिजिनलिटी आहे जेका असांजी जेको असांजो ख़ालिसपणो आहे उहो मौजूदु आहे उहो मां जहिड़े माण्हू खे त नथो बदिलाए सघे घटि में घटि सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे त टच में रहिजे पंहिंजे उन पुराणनि रिवाजनि सां तरीक़नि सां ऐं अञा ताईं मूंखे त दिलि चाहींदी आहे त जेकर कोयला बि ॿारे वेहिजनि हालांकि हीटर आहे पर कोयलनि जो मज़ो हूंदो हिकिड़ो पंहिंजो उन ते चांहि बि ठाहे वठंदा हुआसीं ॿोड़ बि गरम करे वठंदा हुआसीं नंढा हूंदा हुआसीं जॾहिं या वॾा बि थी वियासीं त उन ज़माने में कुल ॿारींदा हुआसीं सिगड़ी कोयला सो कॾहिं चांहि ठही वई कॾहिं ॿोड़ गरम थी वियो कॾहिं मानी सेके खाईंदा हुआसीं कड़क करे ऐं गॾु गॾु पिया इहे कम बि थींदा उते कचहरी बि थींदी वेबो बि अजीब हिकिड़ी रौनक हूंदी हिकिड़ो मज़ो हूंदो हाणे उहे ॻाल्हियूं कोन्हनि हाणे उहे मज़ा कोन्हनि हीटर ॿारनि था अञा ताईं किन घरनि में त उते वरी बि उन उहा हिकिड़ी शइ ॼण कनेक्ट करे वठंदी आहे जीअं एसी माण्हू इलाही सारियूं नथा अफोर्ड करे सघनि हर कमरे में पोइ हिकिड़े कमरे में सभु सुम्हंदा त कंहिं बहाने सां सभु पाण में कनेक्ट थींदा त हीटर बि हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका सभु पाण में कनेक्ट थींदा आहिनि हिकिड़े हंधि वेहंदा आहिनि पर बहरहाल मौसम पिया ईंदा वेंदा मौसमनि जा हर मौसम जा पंहिंजा पंहिंजा मज़ा बि आहिनि हक़ीक़त में ईअं न आहे त सभिनी मौसमनि में बेज़ारी आहे पर सियारे में वधीक मज़ो आहे खाइण जो सुम्हण जो ऐं सुम्हण जो त वाह जो मज़ो आहे छो मां सुबुह जी वॉक बि छॾे ॾींदी आहियां त नमाज़ वमाज़ पढ़ी वांदी थी जेसिताईं सुराण स्कूल वञे तेसिताईं मां वापसि पंहिंजे हंध में हूंदी आहियां सो अॼु मां इलाही ख़ुशि आहियां छो त मां 2 क्राफ्ट जूं वीडियोज़ ठाहियूं ऐं उन्हनि में वधीक सुठी ॻाल्हि इहा आहे त मां ॻोठु खणी वेंदमि उहो ॻोठ जो घरु उहो घरु आहे जंहिंमें मां सिबणु भरणु सुईअ में धाॻो विझणु ऐं पेंसिल ऐं कलम पकिड़े लिखणु ऐं ॻाल्हाइणु पंधु करणु छा छा चवां दीन सिखियमि दुनिया सिखियमि उन ॻोठ वारे घर में मां उहो सभु सिखियो उन ॻोठ वारे घर में मां पूरी ट्रेनिंग मूंखे पंहिंजी उन पहिरें स्कूल मां मिली जेको मां अॼु हंज सॾिबो आहे सो मां सॼी उमिरि खां जॾहिं खां कुझु सिखियो सफ़ा नंढे हूंदे खां जॾहिं खां मां कुझु बि ठाहिणु सिखियो त मां उहो ठाहे ठाहे पंहिंजे घर में सजाईंदी हुअमि त अॼु बि जॾहिं उहो घरु ॿीहर ठही रहियो आहे मूंखे यादि नथो अचे त असां घणनि सालनि खां मां सम्झां थी 30 सालनि खां त असां उन घर में न विया हूंदासीं सभु घर गॾु हूंदा हुआ असांजा चाचा वारनि जे घर वेंदा हुआसीं त पंहिंजे घर में लीओ पाईंदा हुआसीं चाचा जन पंहिंजो सॼो घरु ठाराए नओं करायो त असांजो घरु हुनजे पासे में उहो हेठि बि थी वियो ज़ाहिर हुननि मथे करायो पंहिंजो त असां वारो पासो हेठि थी वियो सफ़ा ऐं पोइ आस्ते आस्ते फाइनली उहो किरी पियो कोई रहंदो न हो सभु ॿाहिरिनि जूं नौकिरियूं शहरनि में ऐं असां सभिनी जूं शादियूं थी वियूं भेनरुनि जूं त पोइ उन घर में केरु रहे बाबा जी डेथ थी वई केरु रहे उते सो बहरहाल हाणे अम्मा जी शदीद ख़्वाहिश हुई त हिकु दफ़ो मां उन घर में पंहिंजे ॿारनि सां रहां त मां वरी नए सिरे खां उन घर खे डेकोरेट करणु कहिड़े हंधि छा हणंदमि
उहे मां सभु जेको आहिनि शयूं सोचां थी ऐं छा छा वठंदमि मां अञा। हे त मां खणी घर मां कुझु शयूं कढां थी पंहिंजे जेके यूज़फुल ऐं सुठियूं आहिनि। ऐं उन खां अलावा जेके नयूं ख़रीद कबियूं मां पहिरियों बि ॿुधायो त उहो असां लाड़काणे मां ई वञी वठंदासीं। तो हितां ॿार खणणु सुठो मतिलबु सवलो न आहे। त उहा प्लैनिंग ईअं थी हले मुंहिंजे अंदर में, ॼण मां उहा ई नंढड़ी उमिरि जी हुजां, 15-17 साले वारी, जंहिंखे घर ठाहिण जो ॾाढो शौक़ु हूंदो, जेका मां पंहिंजी ख़र्ची मां पैसा बचाए बचाए भर्त भरण जे लाइ धागा वठी ईंदी हुयमि, पोइ वेही विहाणनि जूं छऊं भरींदी हुयमि, चादरुनि जा बॉर्डर भरींदी हुयमि। त अॼु बि मां ॼण उते ई बीठी आहियां। हिन महिल बि मुंहिंजे अंदर में उहा तयारी ईअं थी हले ॼण मां उते ई बीठी आहियां। सो इंतज़ारु आहे ॾाढो। ऐं मां पंहिंजे भाउ खे चवंदी आहियां जेको बि रोज़ानो प्रोग्रेस हुजे त मूंखे हुनजी वीडियो ठाहे मोकिलींदो कर। सो रोज़ु मोकिलींदो आहे। हिकिड़े ॾींहुं ग़लती सां लॻी बि वई हिकिड़े व्लॉग में, मूंखे हालांकि विझणी न हुई, त जंहिं ॾींहुं बि थोरो एक्स्ट्रा कमु थींदो आहे त उन ॾींहुं मूंखे वीडियो ठाहे मोकिलींदो आहे। त हेतिरो थियो आहे। सो बहरहाल मां एक्साइटेड आहियां, इलाही इलाही ख़ुशि आहियां। इलाही सारी ॿी बि शयूं ठाहींदमि ऐं इलाही सारी शयूं वठंदमि बि। कुझु पंहिंजे भाउ खे बि चयो अथमि त जीअं ई घर ठही वञे त हेतिरियूं शयूं मुंहिंजे तरफ़ां उते वठी रखिजांइ। बाक़ी नंढियूं नंढियूं शयूं थांव थिया या ॿियो कुझु बि थियो असां पाण ई वठंदासीं। मुंहिंजी भेणूं अलाए छा कंदियूं मूंखे न आहे ख़बर। मूंखे इहा ख़बर आहे मां छा कंदमि। मां ॾाढी ख़ुशि आहियां, ॾाढी ख़ुशि आहियां बेइंतिहा उन धरतीअ ते हिकु दफ़ो वरी वञणु। हालांकि विया हूं असां, विच विच में असां रुॻो उन घर खे हसरत सां ॾिसी मोटी ईंदा हुआसीं, छो त सॼो ड्रथो पियो हूंदो। त पर उते रहण जो तसवुरु एतिरो त मुंहिंजे लाइ अलाए, बसि मां अलाए छा करे ईंदमि जॾहिं मां उते वञी रहंदमि त मुंहिंजी त दिलि चए थी सभु कुझु छॾे वञी उते ई रही पवां। हाणे त घर बि ठही वियो, रहण जी सहूलियत बि आहे, पर ज़ाहिर आहे ईअं पॉसिबल न आहे। उहो घर असां सभिनी जो आहे। ख़ैर मां त वञी रहणु चाहियां, मूंखे कोई झलींदो कोन, पर आख़िर उते वञी मां छा कंदमि, ॿियो त को हूंदो न, सभु पंहिंजे पंहिंजे घरनि में हूंदा। सो बहरहाल इहे त मुंहिंजे घर जूं ॻाल्हियूं आहिनि। मां तव्हांखे जीअं पहिरीं बि चयो, उसकी बातें बहार की बातें, वादी लालाज़ार की बातें, शोला वो गुल का न कर ज़िक्र अभी, मुझको करनी है यार की बातें। सो उहो घरु मुंहिंजे लाइ इहा हैसियत रखे थो, त उन जे बारे में मां वेठी ॻाल्हायां त मां थकिजां न। सो बहरहाल तव्हांखे वधीक बोर न थी कयां। ठीकु आहे, कचहरी काफ़ी थी वई। अॼु जो व्लॉग ॿुधायो तव्हांखे कीअं लॻो। ऐं हीअ जेके 2 वीडियोज़ मां ठाहियूं सिंपल आहिनि, ॾिसण सां तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त मां हिननि में छा कयो आहे, पर पोइ बि मां हिननि जूं अलॻि अलॻि वीडियोज़ ठाहियूं आहिनि। उहे मां 1 बाय 1 इनशाला शेयर कंदमि। ख़ुशि जो, आबाद जो, सलामत जो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। तव्हां सभिनीनि जा लख कुर्ब, महिरबानियूं जो तव्हां मूंखे एप्रिशिएट कयो था, मुंहिंजी वीडियोज़ ॾिसो था। रिक्वेस्ट इहा आहे त ज़रूरु शेयर कजो, ॿियनि सां बि वंडिजो। सो इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसि ताईं अला वाही।